नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे करड़ा में ख़बर ॾींदा हलूं त करड़ा में सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जे सहिकार सां हलंदड़ इसरा फाउंडेशन स्कूल सिस्टम रानीपुर में सीरत नबी जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्हायो वियो, जंहिंमें शहर जे मौजूद शख़्सियत वालिदिन ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं सहाफ़िन पिणु शिरकत कई। तकरीब जो आगाज़ कुरान मजीद जी तलावत सां कयो वियो। स्कूल जे ऑपरेटर माशूक अली वसाण पारां महिमाननि खे आजियाणो पेश कयो वियो। इन मौक़े ते इसरा फाउंडेशन स्कूल सिस्टम में शागिर्दान ऐं शागिर्दनि आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत मुबारक जे मौक़े ते नात पढ़िया, पाण सगोरनि जी फज़ीलत बयान कई ऐं शागिर्दनि ऐं शागिर्दानी ऐं ॿियनि बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नज़राना अक़ीदत पेश कयो वियो। महिमान ख़सूसी बशीर अहमद वसाण पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त शागिर्द ऐं शागिर्दानी जी शानदार कारकर्दगी ते सिंध एजुकेशन फाउंडेशन गवर्नमेंट ऑफ सिंध जे स्कूलनि जी अहम कामयाबी स्कूल जा उस्ताद ऐं ऑपरेटर मुबारक जा मुस्तहिक आहिनि। ईअं महिनत कनि जीअं इहे ॿार मुस्तक़बिल जो महमार बणनि। हिननि मां डॉक्टर इंजीनियर थींदा। प्रोग्राम में महिमाननि ख़ासि गोश बख्श, सहतो शाह नवाज, गुलाम शबीर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।